छा ॻाल्हि आहे दासीगा अॼुकल्ह मूंखां पर भर थो सुनी। न अदा अहिड़ी त का बि ॻाल्हि नाहे। अलाए मूंखे ईअं लॻो तॾहिं चयमि। बसि अदा ज़मीननि जा चकर आहिनि ऐं हा भाॼाई ख़ानज़ादी जी ज़मीन मां तेल निकिरण वारो मामिलो बि अहम आहे। अदा जेकॾहिं हिन ज़मीन जा तो वटि काग़ज़ आहिनि बि त हिन ज़मीन ते पंहिंजा माण्हू छो नथो मोकिली? ज़मीन ते पंहिंजा माण्हू बि ज़रूरु मोकिलींदुसि। रुगो हिकु दफ़ो भाॼाई ख़ानज़ादी जी कुल मिल्कियत जो मां जाइज़ो वठां। छा मतिलबु? कुल मिल्कियत जो जाइज़ो? छा मुराद आहे हिन मां? उहो इन लाइ त ज़मीन जे जंहिं टुकरे जी काग़ज़नि में पकी एंट्री न हूंदी उहो टुकरो पर मज़बूत लिखत कराए पंहिंजे नाले करे पोइ माण्हू मोकिलींदुसि। छो त संघार जी सट करे छॾींदी आहे चङनि भलनि खे झटि। वाह वाह मुंहिंजा मोभी वाह वाह, तो त भाॼाई ख़ानज़ादी ऐं वारस ख़ान खे पिनाइण वारो प्रोग्राम रिथियो आहे ऐं मां बि हाणे उन्हनि खे ॿुधाईंदुसि त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपिजी वेंदो। ईअं ई थींदो, बिल्कुलु अदा ईअं ई थींदो। हा बिल्कुलु ईअं ई थींदो।